बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब नीसा माया आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकब आबाद जे राजवाह ऐं लाड़वाह जे कपरनि ते अॾावत बाबति लाॻापियल ऑफिसर्स जो इजलास। एरीगेशन ऑफिसर्स पारां राजवाह ऐं लाड़वाह जे कपरनि ते गैरकानूनी अॾावत फौरी तौर हटाइण लाइ कार्रवाई करण जी सिफ़ारिश। मुख़्तियारकार जैकबाबाद पारां मुखालिफ़त। 1999 में राजवाह जा कपर कच्ची आबादी में हुजण जूं शाहिदियूं पेश। एसी जैकबाबाद शहज़ाद अहमद शाही पारां एरीगेशन ऑफिसर्स के NOC तस्दीक कराइण जूं हिदायतूं। जॾहिं त इंचार्ज कच्ची आबादी असदुल्ला सूमरो के हिदायत कई त राजवाह ते मौजूद दुकाननि ऐं घरनि जी रेगुलाइज़ेशन बाबति सर्वे करे रिपोर्ट पेश कई वञे ऐं जन खे मालिकाना हक़ नाहिनि मिलियल उन्हनि खे कानून मूजिब नोटिस जारी करे खाता ॾिना वञनि ऐं लीज़ जो कमु तेज़ कयो वञे। ठुल्ह जे अहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म वठण लाइ ईंदड़ पीरसन औरत खे पुलिस एहलकार कुल्हनि ते खणी सेंटर पहुचायो। पुलिस एहलकार असगर मलिक पीरसन औरत खे कुल्हे ते खणी सेंटर अंदर पहुचायो ऐं औरत जा फिंगर कराए 12,000 रुपया वठाए ॾिना। शहरनि पारां पुलिस एहलकार जे अहिड़े अमल जी वाखाण। पुलिस एहलकार असगर मलिक ऐं संदसि साथी फिदा भुट्टो जो चवणु हो त इंसानियत नाते पीरसन औरत जी मदद कई आहे। होॾां SSP पारां सोशल मीडिया ते पुलिस एहलकारनि जी वीडियो वायरल थियण बाद खेनि ऑफिस सॾाए वरितो। ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे 5,000 रोक ऐं सर्टिफिकेट ॾियण जो ऐलान। ठुल्ह शहर जे दामन शाह पाड़े में छिते कुते 10 वरनि जे इमरान बंगलानी समेत 3 ॼणनि खे ॾाढे विधो। शहरनि पारां म्यूनिसिपल अमले खे इत्तला न पहुचण ते शहरनि कुते खे लठियूं हणी मारे छॾियो। कुते ॾाढ़ण वारे वाक़िए ख़िलाफ़ पुलिस केस दाख़िल न कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर्स ते औरतुनि जी रश। कोरोना SOPs मुकम्मल नज़रअंदाज़। अक्सर इलाक़नि में रक़म कटौती जूं शिकायतूं। एहतजाज पिणु कया विया। बेरिया रोड समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जी क़िस्त ईंदे ई शहर जे मुख़्तलिफ़ बैंक्स ते सवें औरतुनि जी रश लॻी वई, जिते कोरोना SOPs बि नज़रअंदाज़ कई पई वञे, जंहिं सबबि वबा पखिड़जण जो ख़तरो वधी वियो आहे। रेलवे स्टेशन रोड ऐं मुख़्तलिफ़ घिटियुनि में रश सबबि ट्रैफ़िक जैम। इंतिज़ामिया समूरी सूरत हाल खां बेख़बर बणियल। सुल्तानकोट जे हायर सेकेंडरी स्कूल में क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर ते अमले पारां मुस्तहिक़ औरतुनि खां इमदादी रक़म मां 500 रुपयनि जी कटौती। औरतुनि जो एहतजाज। DSP मुबारक अली मलिक सेंटर ते पहुची औरतुनि खां मालूमात वठी 50 औरतुनि खे कटौती कयल रक़म वापसि कराई ऐं मुक़ररु कयल एहलकारनि खे हटाए छॾियो। ठठो में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर्स ते रक़म कटौती ख़िलाफ़ मुतासिर औरतुनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो ऐं नारेबाज़ी कई वई। एहतजाज सबबि ठट्टो कराची क़ौमी शाहराह रोड बंदि थी वियो। औरतुनि चयो त ठट्टे ऐं मकली में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर्स ते 1000 खां 1500 रुपयनि जी कटौती कई पई वञे। रिश्वत न ॾींदड़नि खे रक़म नथी ॾिनी वञे। खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ सिंध सभा जो कराची खां रावलपिंडी लाइ निकितल पैदल लॉन्ग मार्च शाज़िया चांडियो। इनाम सिंधी, सूर्या सिंधी, नईमा सिंधी ऐं अक्सा दायो जी अॻवानी में हाला पहुतो। सियासी समाजी अॻवाननि नसीर अहमद मेमण, कामरेड अब्दुल रशीद ॾेथो, कामरेड अनवर अली बुर्लो ऐं ॿियनि शहरनि पारां भरपूर आजियां। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 6 महीननि खां कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी कैंप क़ाइमु कयो, जंहिं दौरान असां मथां हमला बि थिया, पर असांजा हौसला बुलंद आहिनि। असांजो कंहिं बि इदारे सां झेड़ो न आहे। असीं पंहिंजनि जी आज़ादी लाइ निकिता आहियूं। मटियारी जी तालका इस्पताल आवाम लाइ बेलाभ बणियल। करोड़ें रुपयनि जी बजट बावजूद सहूलतुनि जी अणहूंद। इस्पताल साम्हूं रोड हादसे जो ज़ख़्मी तड़पंदो रहियो। इस्पताल जी एम्बुलेंस न पहुती। इलाइक़े वासी खेसि रिक्शा में इस्पताल खणाए पहुता। इलाज न थियण सबबि ज़ख़्मी अल्लाह ॾिनो सांद जी हालत ख़राब। मुतासिरनि जो एहतजाज। शिकारपुर मां 3 ॾींहं अॻु गुम थियल नीगर जे वारिसनि पारां अगवा जो शक। 11 वरनि जे नीगर अब्दुल कदीर मरी जे वारिसनि पारां 3 ॾींहनि खां नीगर जो ॾस पतो न पवण सबबि अगवा जो शक ज़ाहिर कंदे प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नीगर जे पीउ धणी बख़्श मरी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु नीगर अब्दुल कदीर मरी ॼामड़नि जी दुकान ते पोरियो करे शाम जो दुकान तां वापसि शिकारपुर ईंदे गुम थी वियो आहे। ॻोल्हा बावजूद संदसि ॾस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त नीगर खे अगवा कयो वियो आहे। पुलिस खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। आला में STP ज़िला मटियारी पारां शहीद अल्ताफ़ जसकानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहदादपुर चौक खां एहतजाजी रैली कढी वई ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। रैली में JUI, जसकम, नून लीग, जमात इस्लामी समेत ॿियनि पार्टियुनि जे मक़ामी अॻवाननि पिणु शिरकत कई। रैली खे फतह गाहूटे, शौकत अबड़ो, सलीम सिंधी, रशीद ॾेथो, जानिब कीरियूं ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं चीफ जस्टिस खां इंसाफ़ जो मुतालबो कयो। डेरा लायार में अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जी सहतियाबी लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। शहर जे मज़दूर चौक ते सियासी समाजी अॻवाननि ग़ुलाम मोहम्मद जमाली, मीर उबैदुल्ला आबड़ो, एहसान खोसो, आमिर अली सूमरो ऐं हाफ़िज़ मीर दोस्त खोसो पारां ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जी सहतियाबी लाइ इज्तिमाई दुआ कराई वई। इन मौक़े ते शहरनि जो चवणु हो त अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जूं मुल्क, क़ौम ऐं इलाइक़े वासियुनि लाइ संदसि कयल ख़िदमतूं क़ाबिले तारीफ़ आहिनि। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे त ज़फ़रुल्लाह जमाली खे सिहत अता करे।
अॻूणे घरू वज़ीर एमपी मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा चयो आहे त सुई गैस बुनियादी ज़रूरत आहे। मटियारी वासियुनि खे बुनियादी ज़रूरत जी फराहमी लाइ भरपूर जाखोड़ करे रहिया आहियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॻूणे SSP मंज़ूर खटियाण जे भाउ रईस हाकिम अली खटियाण, पीपल्स पार्टी अॻवान मीर शबीर टालपुर ऐं अकबर जहीजो जे लाॾाणे ते वारिसनि सां ताज़ियत करण बात कयो। इन मौक़े ते सैयद फज़ील हबीब शाह, नवाब मुदस्सर टालपुर, मीर नाना टालपुर, सईद उमैद अली शाह, शमन सातो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। ऐं डेरा लायर में खुराक खाते बलूचिस्तान ऐं आकिब फ्लोर मिल पारां आवाम खे सस्तो अटो मुहैया करण लाइ अटे जी ट्रक डेरा लायर पहुचाई वई। 20 किलो वारो थेलो 970 रुपयनि में विकिरो कयो। नायब तहसीलदार इमदाद हुसैन मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई सबबि हुकूमत बलूचिस्तान ऐं सूबाई वज़ीर खुराक जे हुकुम मूजिबि जाफराबाद जी आवाम खे सस्तो अटो फ़राहम कयो पियो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।